करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ महरम हराम के ॾींहं ते शहर में या हुसैन के सदान से गूंजी पियो। मजलिस अज़ाऊं मुनक़द करे 7 मातमी जुलूस अलम वज़ सां गॾु बरामद कया विया। मातमी जुलूसन में मोमिनन या हुसैन के सदान ते सीना कुबी कई ऐं शहर में सबीलू ऐं न्याज़ विराण जो सिलसिलो पिण जारी रहियो। इमाम बारगान ऐं अज़ाख़ाननि समेत मातमी जुलूसन की सिक्योरिटी सख्त कंदे पुलिस ऐं रेंजर्स जा जवान मुक़रर कया विया हुआ। नाई महरम हराम ते या हुसैन के सदान सां मुख़्तलिफ़ इमाम बारगान में ऐं पिड़न तां 7 मातमी जुलूस बरामद थिया। जॾहिं त मातमी जुलूसन में मोमिनन पारां या हुसैन के सदान सां सीना कुबी कई, जॾहिं त पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख्त कंदे पुलिस ऐं रेंजर्स जा जवान मुक़रर कया विया ऐं मातमी जुलूसन की CCTV कैमरा के ज़रिए निगरानी पिण कई वई, जॾहिं त शहर में सबीलूं पिण लॻाई वयूं ऐं न्याज़ जो सिलसिलो बि हलंदड़ आहे। कैमरामैन एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर कंवर, सिंध TV न्यूज़ में।